अस्सलाम वालेकुम नाज़रीन। इबरत न्यूज़ टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि ख़ेली। अवां ताईं इस्लामाबाद मां ख़बर पहुचाईंदा हलूं त सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी अञा ताईं गिरफ़्तारी न थियण वारे मामले ते पाकिस्तान फीडल यूनियन ऑफ जनरल्स जे सदर अफ़ज़ल भट्ट, मरकज़ी असिस्टेंट सेक्रेटरी जनरल ख़ालिद खोखर ऐं सीनियर सहाफ़ी लाला रहमान समूह जे अॻुवाणीअ में सहाफ़ियुनि जे हिक वफ़ाक़ी वज़ीर इतलात मुर्तज़ा सोलंकीअ सां इस्लामाबाद में मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात दौरान सहाफ़ियुनि खेसि ॿुधायो त शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे सिंध हुकूमत अञा ताईं गिरफ़्तार न करे सघी आहे। सहाफ़ियुनि इहो बि ॿुधायो त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ सहाफ़ी लगातार एहतजाज करे रहिया आहिनि, पर सिंध हुकूमत अञा ताईं सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। इतलात ऐं नशरियात जे निगरान वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी सहाफ़ियुनि जे वफ़द खे यकीन ॾियारियो आहे त शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जा क़ातिल जल्द गिरफ़्तार थींदा। जॾहिं त इतलात ऐं नशरियात जे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा सोलंकी वफ़द खे इहा बि ख़ातिरी कराई त जल्द वज़ीर आज़म सां खेनि मुलाक़ात कराई वेंदी। इस्लामाबाद मां अवां ताईं हिकु अहम ख़बर पहुचाए रहिया आहियूं त सीनियर सहाफ़ी शहीद जान मोहम्मद महर जे क़ातिलनि जी गिरफ़्तारी न थियण ते पाकिस्तान फीडल यूनियन ऑफ जनरल्स जे सदर अफ़ज़ल भट्ट, ख़ालिद खोखर ऐं लाला रहमान समूह जे अॻुवाणीअ में सहाफ़ियुनि जे वफ़द इतलात ऐं नशरियात जे निगरान वज़ीर मुर्तज़ा सोलंकीअ सां इस्लामाबाद में मुलाक़ात कई आहे। फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट ॾिसण लाइ ॾिसंदा रहो इबरत टेलीविज़न नेटवर्क।